अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। सुब्हानल्लाह। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनश्हदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वयुत्इमून अत्तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। सुब्हानल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, हीअ बाबरकत नूरानी ऐं रहमानी महफ़िल जेका मटियारी जे आशिकाने रसूल मल्हाई आहे, जंहिंमें असीं मौला अली शेरे जली जो शान मदीने वारे मीर फरमायो आहे त ज़िक्र अलीयुन इबादतुन। अली जो ज़िक्र करण, ज़िक्र ॿुधण अल्लाह जी इबादत आहे। ज़िक्र अली जो इबादत अल्लाह जी। जेके चवंदा आहिनि त अली ग़ैरुल्लाह आहे, कन खोलियो। ग़ैर उनखे सरबो आहे जेको धारियो हुजे, पराओ हुजे। असां चवंदा आहियूं त अली ग़ैरुल्लाह नाहे, अली वलीउल्लाह आहे। वली जी माना है दोस्त। जेको दोस्त हुंदो आहे सो ग़ैर न हुंदो आहे, जेको ग़ैर हुंदो आहे वो यार न हुंदो आहे। जेकॾहिं ॿ माण्हू अचनि था तव्हांजे ओताक ते, हिकिड़ो यार आहे, ॿियो ग़ैर आहे। ओताक ते उहो लंघी ईंदो जेको यार हूंदो। ॿिए खे खणी चवे केरु भाई हिन ओताक ते वञो सां मुंहिंजो ठहराव। छो त जेको ग़ैर हूंदो आहे उहो पंहिंजो न हूंदो आहे, जेको पंहिंजो हूंदो आहे उहो ग़ैर न सघंदो। मुल्लो चवंदो आहे त अली ग़ैरुल्लाह आहे, असीं चवंदा आहियूं त अली वलीउल्लाह आहे। ग़ैर जेको अल्लाह खां परे करे, अली जो ज़िक्र अल्लाह जी इबादत। अन्नज़्रु इला वजह अलीयुन इबादत।
मदीने वारे मीर फरमाते अली जो दीदार करण अल्लाह जी बात। मजलिस में सैयदना अबू बकर भी बैठो ऐं सैयदना अली भी बैठो। मज़ो न था ॾियो मटियारी वारा। सुभान अल्लाह अहिड़ी था चओ जीअं को निंड पिया हुजो। दिल खोले चो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। मौला अली मजलिस में आ। सैयदना अबू बकर सिद्दीक भी उन महफिल में आ त अबू बकर जो अखियूं मौला अली जे चेहरे हेॾे होॾे मुंहुं न पियो करे। कंहिं पुछो अबू बकर ही छा माजरा है? तुंहिंजूं दीदूं अलीअ जे मुखड़े में लॻियूं पियूं आहिनि। फरमाई त जॾां कुर मूं मदीने वारे मीर खां ॿुधो आहे त अन नज़र इला वजह अली इबादत, अली जे चेहरे खे ॾिसण इबादत आहे त जेॾी महिल बि अली साम्हूं ईंदो आहे त पियो दीदार कंदो आहियां इबादत रब जी। अलाह कंदो मटियारी वारा असांखे बि मौला अली जो दीदार थींदो। जन के सिक सच्ची हुंदी आहे न उनखे अॼु बि मौला अली परे न आहे। अली जे हुबदारनि खे मुंहिंजे सोने अली जी ज़ियारत ख्वाब में ख्याल में सोने जी दीदार जो शरफ नसीब थींदो। चो सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीने वारे मीर पंहिंजी उम्मत के मुझे मौला अली जे शान का आगाह के मानू मौला अली जी तारीफ़ बयान कनि था पर हथ ठोकियूं ॻाल्हियूं। पुट मदीने वारे साईं जेके हदीसूं ॿुधायूं आहिनि उन खां वधीक ॿी का तारीफ़ थी सघे थी? हथ ठोकी ॻाल्हि बयान करण जे बजाए असां छो न उहा तारीफ़ कयूं जेका मदीने वारे मीर पंहिंजे ज़बान नबूवत सां ख़ुदि बयान। बेशक सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत के ॿुधायो त अली अल्लाह जो महबूब भी आहे त मुहिब भी आहे। मुहिब सॾिबो आहे आशिक खे, मोहबत रखण वारे खे। महबूब सॾिबो आहे जंहिंसां मोहबत रखी वञे। साईं फरमाइनि था त अली अल्लाह जो मुहिब भी आहे त महबूब भी आहे। साईं फरमाइनि था त अली मोहम्मद करीम जो मुहिब भी आहे त मुंहिंजो महबूब। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यो एड़ो शरफ एड़ो शान जेको मौला अली खे मिलियो। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सल्लल्लाहु
अल्लाह जो मुहिब भी आहे त अल्लाह जो महबूब भी आहे। मौला अली मदीने वारे साईं जो मुहिब भी आहे त महबूब भी आहे। अली मोमिनन जो मौला, अली कातिले कुफारा, अली हैदर करारा, अली असां हर सुन्नी जो प्यार, जो अली सा प्यारा उन्हें जो हिते हुते बेड़ो पार। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो तमन कुंतु नबीयुहु फअलियुन वलियुहु, जो मैं मोहम्मद करीम नबी आया अली उन्हें जो वली आया। साईं फरमाइन तमन कुंतु मौला फअलियुन मौला, जो मौला मां मोहम्मद आया उन्हें जो मौला अली आया। मुझा सोना हबीब हिजरत करे मक्के का मदीने आया, मवाक़ाते मदीना कायम कयूं, हिकड़े अंसार के हिकड़े मुहाजिर सा बिरादरी कायम कयूं। फलाना ओ अंसारी हलिया ही मुहाजिर ही परदेसी तुझो भाउ थो बणाया। सुबह का वठी शाम ताईं विरासत थींदी रही सहाबन सां, हुजूर बंड कंदा रहा विरहाईंदा रहा। फलाणो फलाणे जो भा, फलाणो फलाणे जो भा, पूरो ॾींहुं इन तरह सां हुजूर फैसला कंदा रहा। शाम थी वई, मौला अली आयो। जा अलीयुन व तदमउना, हजरत अली आयो पर अखियुनि मां लुड़क बहन प्यारो। साईं फरमाइंदा अली रोण जो सबब केड़ो आ, छो रोई पियो आ। अर्ज़ कई या रसूल अल्लाह आखैत बैन असहाबिक वलम तुअख बैनी व बैन अहद। या रसूल अल्लाह मुहाजिरन अंसारन के हिक ॿिए जो भाउ भाउ बणायो, पर सॼो ॾींहुं गुज़री वियो मां तव्हां खां विसरी वियुसि। मूंखे कंहिंजो बिरादर न बणायो, मूंखे कंहिंसां रिश्तो न जोड़ियो, मूंखे कंहिंजी बिरादरी में न जोड़ियो। साईं मुर्की फरमाइनि था अली घबराए न, अंत अखी फि दुनिया वल आखिरा। अली मुहाजिर अंसारन जा भाव, अंसार मुहाजिरन जा भाव, पर हे अली मुझो फैसलो बुझ, तू मुझो भाव मां तुझो भाव। अंत अखी तू मुझो भाव आई, फिर दुनिया वल आखिरा, दुनिया में भी मुझो भाव तो आखिरत में भी तू मुझो भाव। सुभान अल्लाह। सात शान मुझे सोने अली जो, चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि इमाम बह की रिवायत आंदी आ। हिकड़े ॾींहुं मदीने वाला साईं कचहरी में बैठा है। साईं फरमाइन था उदू इलैया सय्यदल अरब, अरब जे सरदार खे वठी अचो, अरब जे ताजदार खे वठी
अचो जेको सारे अरब जो सरवान अगवान उन्हें के वठी अचो। या रसूल अल्लाह अवलस्त सय्यदल अरब या रसूल अल्लाह हबीब छा अमा अरब जा सरदार नायो असा त ये समझो तमा अरब जा सरदार आयो। साईं फरमाइन था अना सय्यदुल आलमीन मां मोहम्मद करीम सभनी जहानन जो सरदार आया। जमीन वारन जो सरदार आसमान वारन जो सरदार इंसानन जो सरदार जिन्नन जो सरदार मलाइकन जो सरदार अल्लाह मुखे सरदार बनायो आ। मां कायनात जो सरदार आया पर अली अरब जो सरदार। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मुझे सोने हबीब मदीने वाले मीर फरमायो त अली के रब करीम अरब जी सरदारी जो ताज जो सल्लल्लाहु अलैहि अजा मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि। इमाम तिरमिज़ी रिवायत दिया, इमाम हाकिम शहीद रिवायत दिया। हजरत बुरीदा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे त मदीने वाले साईं फरमायो इन्नल्लाह अमरनी बिहुब्बि अरबातिन रब मुखे हुक्म ॾिनो आहे त पंहिंजे साहबन मां चैन सां मां मोहम्मद मोहब्बत रब हुक्म ॾिनो आहे रब मुखे आर्डर ॾिनो आहे ओ सोना नबी चैन सां तोखे प्यार रखणो। साईं फरमायो उहे चारई हुया अॻे ई मुंहिंजा प्यारा रब जो आर्डर मिलियो आहे। ॿुधी छॾियो चार एड़ा मुझा यार ने जन सां मोहम्मद जो प्यार रखंदो आहियां। पुछूं त या रसूल अल्लाह उहे चार केर आहिनि? साईं फरमाइनि था पहिरियों अथव जंहिंसां मोहब्बत रखण जो रब मूंखे आर्डर ॾिनो आहे। केर? अली सां मोहब्बत रखण जो रब आर्डर ॾिनो आहे। व अबू ज़र्रिन व मिक़दाद व सलमान। पहिरियों अली ॿियो सलमान फारसी टियों मिक़दाद चौथों अबू ज़र ग़िफ़ारी। इन्हनि चइनि ॼणनि सां मोहब्बत रखण जो रब मूंखे आर्डर ॾेई छॾियो। ॿुधी छॾियो मुंहिंजी उम्मत वारो ये चार मोहम्मद जा प्यारा अथव मुंहिंजा महबूब अथव। चओ सल्लल्लाहु अलैहि। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था जे माण्हू जी मूं मोहम्मद सां मोहब्बत आहे उन जे मथां ज़रूरी आहे त अलीअ सां बि मोहब्बत रखे। मन अहब अलियन फ़क़द अहबनी व मन अबग़द अलियन फ़क़द अबग़दनी। जे अलीअ सां प्यार रखियो उन्हें मूं मोहम्मद सां प्यार रखियो। जे अलीअ सां बुग़्ज़ रखियो उन्हें मूं मोहम्मद सां।
हिन दौर में भी एड़ा बदबख्त तवजन जो अली सां बुग़्ज़ अल्लाह पनाह में रखे अल्लाह बचाए मदीने वाले साईं फरमायो त जे अली सां बुग़्ज़ रखियो ने मुंह मोहम्मद सां बुग़्ज़ रखियो जे अली सां प्यार रखियो ने मुंह मोहम्मद सां प्यार सही मुस्लिम में हदीस हजरत अली खुद रिवायत मौला अली रिवायत कई वल्लज़ी फलकल हब्बत व बरअन नसमत इन्नहु लअहदुन नबिय्यल उम्मी इलैहि कसम उन्हें रब जी ज़ात जो जेको ज़मीन के चीरे सल्लो जमाईंदो जेको दाने के फाड़े उन्हें मां तीलो जमाईंदो उन्हें रब जो मुअलीअ के कसम सां जो चवा त मुझे महबूब मदीने वारे मूसा वाइदो कयो कसम खणी तो बुधाया मदीने वारे मूसा वाइदो कयो केड़ो इन्नहु ला युहिब्बुनी इल्ला मुमिनुन वला युबग़िदुनी इल्ला मुनाफिक सुभान अल्लाह मदीने वाले साईं मूसा आद कयो इकरार कयो वाइदो कयो अली तो सब प्यार सिर्फ मोमिन रखंदो तो सब बुग़्ज़ सिर्फ मुनाफिक रखंदो अली सा प्यार के रखंदो गला गला अली सा बुग़्ज़ के रखंदो मुनाफिक रखंदो जे दिल में ईमान ना उन्हें जे दिल में अली जो बुग़्ज़ अची न सकंदो जे दिल में निफाक उन्हें जे दिल में अली जो प्यार अची न सकंदो सोनी निशानी तवा पाण ॾिसो पाण के त तवा मोमिन आयो या मुनाफिक आईनो आईने में मुंह नजर इंदो आ न ईमान जो आईनो अली जी मोहब्बत आ जेके अली सा प्यार आ समझे तो मैं मोमिन आया जेके अली जे ला दिल में का खलश आ को एतराज आ को इनकार आ को बुग़्ज़ आ या कीनो आ समझे तो यो मुनाफिक आ छो त मुनाफिक अली सा बुग़्ज़ रखंदो मोमिन अली सा सुभान अल्लाह मुझे दोस्तों मुझे सोने हबीब फरमायो तजे अली सा प्यार रखियो सुभान अल्लाह तवज्जो मूरे के तुम हदीस बयान कयो हिकड़े डी मौला अली मदीने वाले साईं वटायो इमाम है समी मजमउ ज़वाइद में ही रिवायत आंदी आ हजरत अली हिकड़े डी हबीबन वटायो ची या रसूल अल्लाह कुछ मानू आन जेके मूसा बुग़्ज़ रखो पुट उन्ने दौर में बेड़ा मानू हुया अहदे रिसालत माब में हुजूर जे जमाने में बेड़ा मानू हुया जन के अली सा बुग़्ज़ हजरत अली शिकायत कई या रसूल अल्लाह कुछ मानू हर जेके मूसा बुग़्ज़ रखन था साईं फरमायो अली बुग़्ज़ रखण वारन के छड पंजे हाल ते अच तो के खुशखबरी तो दिया अर्ज़ की या रसूल अल्लाह केड़ी खुशखबरी आ साईं फरमाता अली सभिनी का अव्वल जन्नत में मां मोहम्मद करीम वेंदुसि मूसा गॾु तूं अली हूंदे तो सां गॾु तुंहिंजा ॿई शहज़ादा हसन ऐं हुसैन हूंदा असां चैनी सां गॾु मुंहिंजी न्याणी तुंहिंजी राणी जन्नत जी मालिकाणी असां सां गॾु हूंदी असां पंजई अव्वल जन्नत ॾे हलंदासीं जन्नत कंहिंजे
वाला दर न खुलंदो जैसी पंज तन पाक अव्वल जन्नत दे सुभान अल्लाह मटियारी वारा जेरी मन मदीने वारे मीर या खुशखबरी ॾिनी मौला अली के अली खुश थियण जे बजाय हुजूर के निहार हाय हाय सुभान अल्लाह अली हाय हाय हेडी वडी खुशखबरी बुधाई मां हाय हाय या रसूल अल्लाह गाल त भली बुधायो पर मुझे दिल में एकड़ो सवाल हाय हाय सुभान अल्लाह हबीब तव्हां खुशखबरी ॾिनी त तव्हां मां मुंहिंजा ॿई बच्चा मुझी रानी पंज तन अगु जन्नत में वींदासीं फमुहिब्बूना असां सां मोहब्बत रखण वारा उहे किथे हूंदा मटियारी वारा जेके मौला अली जो ॾिहाड़ो था पंहिंजा नरम गरम बिस्तर छॾे अचे वेठा अलीअ जी तारीफ़ ॿुधण जे लाइ पंहिंजो बिस्तर छॾियूं पंहिंजी निंड कुर्बान कयूं या मोहब्बत ई त वठी आई आहे या रसूल अल्लाह जे असीं पंज अगु जन्नत ॾे वेंदासीं असांजा हुबदार काॾे वेंदा मोहब्बतदार काॾे वेंदा साईं फरमायो त अली दिलगीर न थी असां पंज अॻियां हूंदासीं व मुहिब्बूना मिन वराइना असांजा हुबदार असांजे पुठियां पुठियां असां सां गॾु जन्नत ॾे हूंदा तू खिले ही कोन खुशी कोन हेडी वरी खुशखबरी मिली मुझे कुर्की तो सुभान अल्लाह केडी वरी खुशखबरी साईं ने फरमायो त नमाजी मूसा गॾु हूंदा रोज़ेदार मूसा गॾु हूंदा हाजी मूसा गॾु हूंदा गाज़ी मुझे पुठियां हूंदा सखी मुझे पुठियां हूंदा आबिद ज़ाहिद नेकोकार दुर्वेश सूफी सादिक सालिह मूसा गॾु हूंदा ईअं न साईं फरमायो मुहिब्बूना मिन वराइना असांजा हुबदार हाय हाय सुभान अल्लाह आबिद ज़ाहिद निमाज़ी गाज़ी उहे ई थींदा जेके पंज तन जा हुबदार इहे त घणेई मुछुनि खे वकड़ ॾेई पाव तेल जो मखे चयो मां अली जो हुबदार आहियां हुबदार खे ॾिस त अली वारी निमाज़ अथसि या न रोज़ो अथसि या न हाजी आहे या न बैतुल्लाह जो बंदेड़ू आहे या न मस्जिद में विक भरे थो या न अलीअ जे हुबदारनि जा बंद मस्जिद में हूंदा ये तो दावा ठली सखणी दावा करण वाला खोड़ है दावा हुंदी आ दलील सां दावा हुंदी आ दलील सां दलील आए जैसा मोहब्बत हुंदी उन्हें जी गुलामी कभी उन्हें जो चयो मञबो हाणे हिकिड़ो माण्हू चए तो दिल पर सही मां तुंहिंजो मुरीद आहियां साईं तू मुंहिंजो मुर्शिद आहीं मुंहिंजो बस सिर्फ कुर्बान है ऐं मां चवां सा बा यो पानी जो गिलास त प्यारजे जॾहिं हथ पाण खे बराबरि ॾिना अथई पाण नथो पी अब इनखे मुरीद चवंदो इनखे आशिक चवंदो इहो मुरीद आहे हा हेतिरो नंढड़ो कमु मुंहिंजो पाणी जो गिलास नथो प्यारे वरी मुंहिंजो आशिक थो सॾाए मुरीद थो सॾाए अरे अलीअ जो हुबदार सॾाइण वारे जी निमाज़ कंदा न थींदी रोज़ो न छॾे सघंदो मस्जिद जो बंदि न छॾे सघंदो अली जे हुबदार जी अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन
अली मौला अली मौला अली मौला मुझी मयार नाए जके ज़बान रखनी दिया मूसा गरजी जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे कुझु त ज़बान जो हक़ अदा कर जे तुंहिंजी ज़बान मौला अली जी सिफ़त न ॻाई त पोइ हिन खां गूंगो हुजणु भलो अचो त गरजी पढ़ो ओड़े पाड़े खे बि ख़बर पइजे अलीअ जा सचा हुकमदार अॼु उस्मान शाह जे दरबार ते गॾु थिया अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला ताजी ज़बान पे शाहिदी ॾींदी ताजा हथ पे शाहिदी ॾींदा अली मौला हसीनन में हसीन इमामुल मुत्तकीन अली मौला काबे अंदर उन्हीं जी मिलादत थिया मस्जिद में जंहिंजी शहादत काबे अंदर उन्हीं जी विलादत थिया मस्जिद में जंहिंजी उम्र उन जी इबादत रियाज़त ना मिली अहिड़ी कंहिंखे सआदत उन जी गली मुंहुं झली थींदी भली उन जी गली मुंहुं झली थींदी भली इमामुल मशरिक़ैन इमामुल मग़रिबैन इमामुल मशरिक़ैन इमामुल मग़रिबैन अली मौला अली मौला पाक ज़हरा संदो आहे शोर पंजतन चैन यारन में गोर बाबो हसनैन जो पाक हैदर शान बरतर सखी आए सफदर खासे खुदा नूरुल हुदा तन मन पिदा सखा में बेमिसल सखा में बेमिसल इमामुल आरिफीन अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला तुझो आवाज़ वञे पियो न जफ़ा करे खुदा जो कसम शहीद हयात है तुझो मौला अली अॼु बि हयात आहे ऐं रब उनखे पावर ॾिनो आहे पंहिंजे आशिकनि जा सॾड़ा ॿुधनि था उहो ई सखा में बेमिसल इमामुल मुत्तकीन अली मौला शान इल्मन सदो मुस्तफा तरुणीअ जो मिठो मुर्तज़ा सुभान अल्लाह मुझा दोस्तों इमाम हाकिम रिवायत आंदी आहे मुझे सोने हबीब फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीउन बाबुहा इल्म जो शहर आया अली उन जो दरवा
बी रिवायत इमाम तिरमिज़ी आंदी अन दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मां इल्म जो घर आया अली उन्हें जो दर हुआ मां हिकमत जो घर आया अली उन्हें जो दर हुआ शहर इल्मन संदो मुस्तफा दर उन्हीं जो मिठो मुर्तजा जे वंजो जग में आ इल्म हिकमत फैज़ नींदो नबी दिलरुबा आहे अली हक जो वली दिल पर दिल शरफ उनजी शुजात महबूब हुआ मतलूब हुआ मरहूब हुआ झुकाई कर मुला अग्या उनजे जबीन अली मौला अली मौला अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन सुभान अल्लाह। मुझा दोस्तों को के उस्ताद वट पढ़े को के मौलवी मुफ्ती आलिम डॉक्टर प्रोफेसर लेक्चरार वट पढ़े को के मास्टर वट पढ़े PhD HSD वट पढ़े पर अली पढ़े तो मोहम्मद मीर सुभान अल्लाह। मुझा दोस्तों तू किताब पढ़ंदे मौला अली के मदीने वारे मीर सीने वारो इल्म पढ़ायो सुभान अल्लाह। मुझा दोस्तों इमाम हाकिम शहीद रिवायत आंदिया मौला अली पान था रिवायत फरमायन त मखे हबीबन करीमन फरमायो बासनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इलल यमन सुभान अल्लाह। मदीने वाले साईं मुखे यमन जो कासी बना जवान हो जा मस मुछुन की हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह जवानिया मां हबीबन फरमायो त ए अली तोखे यमन जो काजी तो बनाया यमन जो जज तो बनाया काजी उल कुसाद तो बनाया कुल तो या रसूल अल्लाह बास्तनी वाना शाबुन अक़दी बैनहुम या रसूल अल्लाह अमा मुखे मोकलियो था मां नौजवान आया सुभान अल्लाह मां न को कानून जो किताब पढ़ियो अब भाई जेके जज थींदा है न कानून जी डिग्रियूं पास करदा है BA LLB पे वकील थींदा पो वरी जज थींदा कोर्स पास कंदा मौला अली तो अर्ज करे या रसूल अल्लाह न मां किताब पढ़ियो न को कोर्स कयो मुखे तवा जज बनाए था मोकलियो साईं फरमायो रे हाय हाय फदरब सदरी बियदिही मदीने वाले साईं पंजो हथ मुबारक मुझे सीने पे
ये बुजुर्ग जेके सीने ते हथ घुमाईंदा है न कदे पुठी ते हथ ठपींदा है पुठी भी सीने जे बराबर अगियों दिल आ पुठियों जेका सुलभा ऐं दिल उन जे साम्हूं आ वली सगोरा अल्लाह वारा जेको पुठी ते हथ फेराईंदा आहिनि या सीने ते हथ घुमाईंदा आहिनि इहा बि बिदअत न आहे मदीने वारे मीर जी सुन्नत। हजरत मौला अली तो फरमाए फदरब सदरी बियदिही जो दस्ते करम मुझे सीने ते घुमायो सुम काल अल्लाहुम्मा हदे कल्बहू व सब्बित लिसानहू या अल्लाह अली जे दिल के हिदायत दे अली जे ज़ुबान के साबित रख जाए फवल्लज़ी फलकल हब्बत मा शक्कत फी क़दाइन बैन स्नई दाने के चीरे सल्ला जमाए तो उन ॾींहुं जॾहिं हबीब ने हथ मुबारक सीने ते लगायो दुआ ॾिनी कॾहिं बि फैसले में मूंखे शक शुबो न थियो जॾहिं फैसलो आणींदा न त मूंखे सीनो खुली पवंदो हो हक़ ऐं सच वारो फैसलो करे फरमाइनि था त हक़ अली सां हूंदो अली हक़ सां हूंदो ॿी रिवायत में अल क़ुरान मअल अली अली क़ुरान सां हूंदो क़ुरान अली सां हूंदो सुभान अल्लाह। हजरत मौला अली तो फरमाए ॾुखिया ॾुखिया फैसला अचनि पर मिंट में हल करे छॾिया मुस्तफा जो इल्म चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। इमाम तबरानी रिवायत आंदी हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमाओ त अन्नास मिन शजरिन शत्ता व अना व अलीयुन मिन शजरतिन वाहिदा सुभान अल्लाह मानू बण बण जी काठी हाय हाय मानू बण बण जी टारियूं जुदा बण एक हेलोआ एक खासगलिया एक कोरिया हे मेमुना साथियों जुदा कौमों जुदा कबीला जुदा साईं फरमाइन था अन्नास मिन शजरिन शत्ता मानू जुदा जुदा वणन था अना व अलीयुन मिन शजरतिन वाहिदा अली ऐं मां हिकिड़े वण मझा सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाया त अलीअ जो जिस्म मुंहिंजो जिस्म आ अलीअ जो गोश्त मुंहिंजो गोश्त आ अलीअ जो खून मुंहिंजो खून आ अली मुंहिंजो आ मां अलीअ जो आहियां अली मूं मां आहे मां अलीअ मझा आहियां जेको अलीअ जो सो मुंहिंजो जेको अलीअ जो न आहे सो मुंहिंजो मदीने वारे जो बनजणो आहे त पोइ अलीअ जी दामन वठणी असां हैदर जा तार आयूं कंदा आल नबीअ असां हैदर जा जो पंज तन पाक सा प्यार नया जेको मञंदो चार यार नया तेरे गले में जो एतबार नया
असा पिटे को मातम को न कयूं असा कारा कपड़ा को न ढकियूं असा पिटे को मातम को न कयूं लगी हुई जमीन में कलर हुंदो आहे न कलर लगी मुंहिंजा सेकियल सुन्नी न थियो सचा सुन्नी पिटको विटको कोन कराईंदा कि कमी सड़ी कारी पईंदा असां पिटको मातम कोन कयूं असां कारा कपड़ा असां झंडन अॻियां कोन झुकूं असां झंडन मस्जिद सां असां प्यार आहियूं असां हैदर जा असां हैदर जा हुबदार आहियूं सुभान अल्लाह हाणे थोरो तवज्जो मूं ॾे कयो त मां हिकिड़ी हदीस ॿुधायां इमाम बज़ार मुस्नदुल बज़ार में रिवायत आंदी आहे इमाम अबू याला या रिवायत आंदी आहे इमाम हाकिम शहीद या रिवायत आंदी आहे ऐं हदीस जो रावी मौला अली पाण अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल तानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली तो रिवायत करे हिकड़े डी हबीबन मुके सॼो सुभान अल्लाह तो हिकड़ी राज जी गाल अली अच हिकड़ी राज जी गाल ॿुधाए ऐं अली बि वरी उहो राज उम्मत ताईं पहुचाए अॼु मटियारी वारा उहे राज ॿुधंदा ॿुधंदो न सरकार मुखे पंहिंजे वेझो कयो पोइ फरमायूं या अली इन फीक मसलन मिन ईसा अली तुंहिंजो मिसाल ईसा रूहुल्लाह वांगुरु ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रसूल हुयो अबगदतहुल यहूद हत्ता बहतु उम्महु व अहब्बतहुन नसारा हत्ता नज़लूहु बिल मंज़िले हिल्लज़ी लैस बिही अली हजरत ईसा अलैहिस्सलाम सां यहूदियुन बुग़्ज़ रखियो यहूदियुन दुश्मनी रखी यहूदियुन अली सां ईसा सां वेर रखियो पोइ हजरत ईसा जो शान न मञियो ईसा जी रिसालत न मञियो ऐसी ताईं जो ईसा जी अम्मड़ जेका पाक दामन बीबी मरियम साइण उन ते बुरो इल्जाम लगाए यहूदियुन के यहूदियुन ईसा के न मञियो दुश्मनी में अची ईसा जे अम्मड़ के इल्जाम लगायो दुश्मनी में पइजी विया ऐं नसारन वरी ईसा से मोहब्बत रखी मोहब्बत वरी एड़ी रखियो जो ईसा के चयूं थी अल्लाह जो पुत्र ईसा के चयूं त अल्लाह जो पुत्र भाई ॾिसो न दुनिया में को भी माण्हू बिना पीउ जे पैदा न थियो आहे ईसा जो पीउ कोन्हे ईसा बिना पीउ जे पैदा थियो आहे इहो अल्लाह जो पुत्र आहे न हिनखे अल्लाह ॼणियो आहे माज़ अल्लाह चओ अस्तग़फिरुल्लाह ईसायुनि घणी मोहब्बत रखी अल्लाह जो पुत्र सॼियो ईसा के यहूदियुनि हज़रत ईसा सां बुग़्ज़ रखियो उन जे शान खे न मञो मदीने वारे मीर फरमाया त अली तुंहिंजे बारे में बि ईअं ॿ क़ौमूं पैदा थींदियूं हिकिड़ा तोसां बुग़्ज़ रखंदा तुंहिंजे शान खे न मञंदा तुंहिंजे बच्चनि जे शान खे न मञंदा तोसां दुश्मनी रखंदा तोसां वेर रखंदा तो में एतिराज़ कंदा तुंहिंजे लाइ
नुक्तचीनियूं कंदा तुंहिंजा दुश्मन थी वेंदा हूंदा मुस्लमान सदाईंदा पाण खे मुस्लमान पर तोसां बुग़्ज़ रखंदा हिकिड़ा वरी तोसां घणी मोहबत रखंदा तोखे अहिड़ो शान ॾींदा जेको तुंहिंजो उहो शान आहे ई कोन ए अली तोखे सॾींदा त अली पाण अल्लाह हुआ अली पाण अल्लाह हुआ तोखे अल्लाह सॾींदा ए अली तुंहिंजे बारे में तुंहिंजो मिसाल ईसा वांगुरु आहे जीअं ईसा जे बारे में यहूदी गुमराह थी विया नसारा गुमराह थी विया तुंहिंजे बारे में बि ईअं ॿ क़ौमूं पैदा थींदियूं हिकिड़ा तुंहिंजे शान जा मुनकिर थींदा ॿिया तोसां घणी मोहबत रखे तोखे अहिड़ो शान ॾींदा जेको तूं आहीं न पर हक़ ऐं सच वारी हिकिड़ी जमात हूंदी जेके तुंहिंजो शान पुट ॻाल्हि सम्झ में आयव हिकिड़े वहाबी मुल्ला लिखियो आहे किताब में त अली 17 भेरा ख़ता खाधी 17 भेरा ख़ता खाधई इब्न तैमिया लिखियो आहे त 17 भेरा हुकूमत हासिल करण जी कोशिश कई न मिलियसि अली ख़ता खाधी मदीने वारो फरमाए थो त अली का ख़ता हक़ अली सां हूंदो अली हक़ सां हूंदो हाणे जेको अली खे ख़ता ते चवे चओ ॻाल्हायो न जेको मदीने वारे साईं पेशगोई कई अली खे सॾे फरमायो ऐं हिकिड़ी क़ौम अहिड़ी बि आहे जेके चवनि था त अली पाण अल्लाह हुआ काइनात अली ठाही आहे ज़मीनूं अल्लाह न ठाहियूं आहिनि अली ठाहियूं आहिनि सिज चंड अली ठाहियो आहे अहिड़ियूं क्लिपूं तव्हांखे यूट्यूब ते मिलंदियूं अहिड़ा बि हिन दौर में माण्हू आहिनि जेके अलीअ खे एॾो शान था ॾियनि जो ख़ुदा सां मिलाइनि था पर हक़ ऐं सच वारी जमात ई आहे असां चवंदा आहियूं त अली वलीउल्लाह अली ख़लीफ़ो आहे मुंहिंजे सुहिणे नबी जो चौथो नंबर ख़लीफ़ो आहे चओ पहिरियों नंबर ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे ख़िलाफ़त बिला फ़सल मुंहिंजे सुहिणे सिद्दीक़ अकबर जी आहे ॿियो नंबर ख़लीफ़ो हज़रत उमर आदिल आहे ॿियो नंबर ख़लीफ़ो उस्मान ज़िन्नूरैन आहे चौथो नंबर ख़लीफ़ो मौला अली मवालिन वारो अक़ीदो न रखो जेके डंडो कूंडो हथ में ऐं सही मुंहिंजा चर्स जो दुगाड़ो हणी पोइ चवंदा दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर इहो मवालिन जो अक़ीदो आहे असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे उहो जेको मदीने वारे मीर असांखे हुज़ूर हिजरत करे आया न जॾहिं मदीने शरीफ़ में चओ सुभान अल्लाह हिजरत करे आया मदीना मुनव्वरा में पोइ साईं जन मस्जिद नबवी पे ठाहे पहिरियों पत्थर मदीने वारे साईं रखियो पीड़ जो पत्थर रखबो आहे न पहिरियों पत्थर ॿियो पत्थर खणी आया साईं फरमाए त अबू बकर किथे आहे ॿियो पत्थर अबू बकर सिद्दीक़ साईं फरमाए उमर किथे आहे टियों पत्थर खणी आया टियों पत्थर सोने उमर रखियो पर मैं उस्मान गनी किथे हज़रत उस्मान आयो उन्हें पत्थर रखियो साईं फरमाए अली किथे आहे चौथो पत्थर ये हुजूर जे पत्थर सां गणजे त पंजो खलीफन की तरतीब सां गणजे त चौथो पत्थर मौला अली रखियो साईं फरमायो त हा कज़ल खिलाफत मिन बादी मुखा बाद में खिलाफत ही जेको मदीने वारो साईं फैसलो करे वियो केर थींदो उनखे मटाइण वारो मां केर थींदो आहियां उनखे मटाइण वारो जेको फैसलो मुहम्मद मुस्तफा कयो असां दर्जा सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सोने हबीब जी हिकड़ी हदीस अचे थकायो तो मां
घणा थकिजी पिया आहियो सुभान अल्लाह बिलाली अमरात वारा थकाए विधा सुभान अल्लाह हदीस ॿुधंदो तवज्जो मूडे मुकम्मल तवज्जो मूडे कयो साईं फरमाइनि था अरबातुन ला यजतमिउ हुब्बुहुम फी क़ल्बि मुनाफिकिन वला युहिब्बुहुम इल्ला मुमिन सुभान अल्लाह हिकड़ी दिल में चैन माण्हुनि जी मोहब्बत गॾु थिए इहो मोमिन सुभान अल्लाह चैन जी मोहब्बत गॾु थिए इहो मोमिन ऐं जेको मुनाफ़िक हूंदो उन जे दिल में चैन जी मोहब्बत गॾु थी न सघे ऐं मोमिन उहो इन्हनि चैन मां हिकिड़े सां बुग़्ज़ हिकिड़े सां मोहब्बत इहा हिकिड़ी दिल में इहे बुग़्ज़ ऐं मोहब्बत गॾु थी न सघे तव्हां सम्झी ॻाल्हि जे मोमिन हूंदो त चैन सां मोहब्बत रखे जे मुनाफ़िक हूंदो कंहिंसां बुग़्ज़ कंहिंसां मोहब्बत इहा निफ़ाक़ जी निशानी असां पुछो सही हे केरु अॻ में हिकिड़ी हदीस ॿुधाई मां अली मिक़दाद अबू ज़र सलमान चैन जी पर हिन हदीस में साईं फरमाए त जेके केरु पुछूं या रसूल अल्लाह केरु साईं फरमाए त अबा बकर व उमर व उस्मान व अली शान वारा मान वारा चार यार जो मने चैनी के ते जो बेड़ो पार शान वारा मान वारा चार यार सुभान अल्लाह चार ही शान वारा चार ही मान वारा चार ही मर्तबे वारा पर हिकड़ी गाल ॿुधो हदीस मां पढ़ा तो फैसलो तव्हांजे दिल ते थो तव्हां पाण फैसलो कजो हदीस पढ़ा हजरत खतीब बगदादी रिवायत आंदी आ इमाम तेलमी मुस्नदुल फिरदौस में यह रिवायत आंदी आ हजरत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत फरमाए अन्नन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अलीयुन मिन्नी बिमंज़लत रअसी मिन बदनी साईं फरमाइनि था अली मूं वटि ईअं आहे जीअं मुंहिंजे बदन में मुंहिंजो सिर जे समझी वियो त शाबाश अथव जे न सम्झो त पोइ सुभान अल्लाह मुंहिंजे बदन में मुंहिंजो सिर समझो था तव्हां जेकियूं मां वेठो आहियां सिर आहे त वेठो आहे सिर न हुजे सिर साह सिर सिर इन में दिमाग आहे इन में अखियूं आहिनि इन में कन आहिनि इन में ज़ुबान आहे इंसान जो जियापो सजो सिर साईं साईं फरमाइनि था अलीयुन मिन्नी बिमंज़लत रअसी मिन बदनी अली मूं वटि ईअं मंज़िलत रखे थो ईअं अली जो मुंहिंजो ताल्लुक़ आहे जीअं मुंहिंजे जिस्म में मुंहिंजो सिर साईं फरमाइनि था मूं ते जेके हुकूक आहिनि न कंहिंखे ॾियणो आहे कंहिंखे वठिणो आहे कंहिंखे को फ़ैसिलो करणो आहे या मां अदा कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हीअ जा सांग सभु सवला चवे जेको अली उन्हीअ जा सांग सभु सवला चवे जेको अली मौला अली मौला
मोमिन सुखियो रहंदे विलायत ऐं करामत जा सभई दर्जा इते रहंदे इते कर पेश जी गोला अली मौला अली मौला अली सां इश्क ऐं उल्फत मोमिन जी निशानिया मवद्दत मुर्तज़ा वारी अलामत सा ईमानिया उहो ॾिसंदो न के छोला चवे जेको अली मौला मौला चवण वारनि ते रहमत वसंदी कन खे वरी मौला चवण में ज़बान न वरंदी आहे क़दीर ख़ुम वटि साईं फरमायो त मन कुंत मौला फहाज़ा अलीयुन मौला जंहिंजो मौला मां मुहम्मद आहियां उनजो मौला अली आहे जेॾी महिल साईं जन मथो लथा न उन मिंबर जेको ठाहियो वियो उन तो जेॾी महिल लथा त पहिरीं पहिरीं हज़रत उमर अचे भाकुर पाए चयोसि अली मुबारक ते सुबुह शाम इन हाल में करी थो हड़नी मोमिननि जो तूं मौला हड़नी मोमिननि जो मौला उन जो जेको मोमिन हूंदो सॾींदो बि मौला उहो जेको मोमिन हूंदो जेको मोमिन आहे ई न उहो छो मौला जो बेशक समझो अली मौला अली मौला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो ओ अली सां बुग़्ज़ जेब रखियो सो काफ़िर या मुनाफ़िक़ बस या काफ़िर जंहिंजो अली सां बुग़्ज़ या काफ़िर ॻाल्हि आहे समझो था ओ अली सां बुग़्ज़ जेब रखियो सो काफ़िर या मुनाफ़िक़ इबादत ज़ूद हूंदे सो या फाजिर या फासिक उन्हीअ ले बाहि जा शोला उन्हीअ ले बाहि जा शोला चवनि मोमिन अली मौला नौकर गुलाम इब्ने गुलाम आया अली जे आल जो सकदर ओ संदन दुश्मन दिले गोला हिकिड़ी हूंदी आहे गोली जीतरी जी इने खे गोली न अली जे दुश्मन दिले गोला चो अली मौला अली अली मौला अली मौला सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते भली हुते भली हुते कीअं हिते त हर सुन्नी जे सीने में आहे न हर आशिक जे दिल में आहे न जिते नबी जो नालो उते अली जो नालो आहे पर हुते कीअं साईं फरमाइनि था सोने हबीब जी हदीस आहे इमाम बहकी आंदी इमाम तेलमी रिवायत आंदी हजरत अनस बिन मालिक सो चवे अली उन यज़हरु फिल जन्नत का कौकब सुबह ले अहल दुनिया
जे सुबुह जो सितारो उभरंदो आहे न हाय 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 सुभान दुनिया वारनि खे ख़बर पवंदी आहे त हाणे ॾींहुं थियण वारो आहे विहाउ तारियो उभरियो आहे ऐं उहो रोशन तारो उभरंदो आहे त सुबुह जी निशानी लिखियो वेंदो आहे। साईं फरमाए त जीअं ज़मीन में इहो सितारो चिमकंदे नज़र ईंदो आहे न त जन्नती जॾहिं जन्नत में पहुचंदा त अली उन्हनि खे ईअं चिमकंदड़ सुभान अल्लाह अली नूर वारो ऐं जेको नूर खे मञंदो आहे उनजो दिलि बि नूर वारो उनजो चहिरो बि नूर वारो जेके अली खे मौला नथा मञनि उनजो मुंहुं बि सुन्नियुनि जा मुंहुं बि ॾिस अली जे आशिक़नि जा चेहरा बि ॾिस अदालत तूं पाण वञी हुननि जा मुंहुं बि ॾिस अली जे आशिक़नि जा सल्लल्लाहु अलैहि बीमार थी पिया तबियत नासाज़ थी पई मौला अली बास बासी खातून अतहर बास बासी जे बचड़ा ठीक थी विया त 3 ॾियारा रोज़ा रखे सुभान अल्लाह हाय हाय पुत्र बास हाय हाय बास बास भी अल्लाह जे खातिर बेशक समझो था न हाय हाय बास बास भी अल्लाह जे खातिर बेशक या अल्लाह मुझो ही कम थी वने त मां 100 रुपया खैरात कंदुसि बेशक या अल्लाह मुझो ही कम थी वने त मां ये ढगी दस्तगीर जे नाले ते सुभान अल्लाह हाय हाय बास अल्लाह जे नाले बास भी तो उनजो ई साले सवाब दस्तगीर के कलंदर के करी भिटाई के करी बड़ी बताए फकीर के बतायो दा जो पाले करिया समझो था न बास बास भी अल्लाह जे खातिर रब जे खातिर हजरत मौला अली बास बासी हजरत खातून अतहर बास बासी मालिक बच्चा जे ठीक थी विया न त 3 ॾींहं रोज़ा रखे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह कयो हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा ठीक थी विया सेहतमंद थी विया मौला अली बि बास जो रोज़ो रखियो खातून अतहर बि बास जो रोज़ो रखियो सुभान अल्लाह हाय हाय जेॾी महिल शाम थी रोज़े खोलण जो वक़्तु थियो दरवाज़े ते सॾु थियो ए अली मिस्कीन आया बुखारो आया अल्लाह वास्ते खैरात ॾियो सुभान अल्लाह सारे ॾींहं जी बुख हुई सारे ॾींहं जो रोज़ो हुयो अली खातून जन्नत ॾे निहारियो बीबी असीं बि रोज़ा हितां आहियूं पर दर ते मिस्कीन हाय हाय साईं फरमायो अली असी पानी पी रोज़ो खोलींदासीं पर मिस्कीन के दर तां खाली न मोटाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह और जेका बि मानी हुई या खजूर हुई या जो कुछ भी खाधे जी शइ हुई मिस्कीन जे हवाले कयो पाण पानी पी रोज़ो वरी ॿिए ॾींहुं रोज़ो रखियो शाम थी अफ़तारी जो टाइम थियो खजूरा पनीरा कुछ चवण जी मानी जा टुकड़ा आहिनि अॻियां रखे वेठा रोज़े खोलण जे लाइ अज़ान जो इंतज़ार आहे दर ते सॾु थियो मां यतीम मोहम्मद जे घराणे वटो खैरात मिले बुखारो आया यतीम आया मौला अली जो फातिमा दर तां साइल कीअं खाली मोटायो यतीम के कीअं खाली वरायो उहा खाधे जी शइ उन यतीम जे हवाले कयो पाण पाणी पी रोज़ो मटियारी वारो वरी टियों ॾियारो थियो आहे
बिनी रोज़ो रखियो आ अफ्तारी जो वक्त थियो जाशे खाधे जी साम्हूं आ दर ते सदाई मां असीर आया अल्लाह वास्ते रात जो भुखा रोया मानड़ी खारायो मुझा दोस्तो खातूने जन्नत मोहम्मद जी सखियाणी फरमाई थी अली बराबर टिन ॾींहंनि जी बुखा पर अज तरता साहिल खाली न मोटाईंदा वह खाधे जी शइ उन असीर जे हवाले कयूं ऐं चवण लॻा त असां तव्हांखे अल्लाह वास्ते खारायो आहे तव्हां खां बदिलो शुक्रगुज़ारी या ॿियो को एवज़ो नथा घुरूं जेॾी महिल 3 ॾींहं मौला अली खातून जन्नत हीअ ख़ैरात कई आहे उन अल्लाह जो क़ुरान जी आयत जिब्रील खणी लथो आहे मौला अली जे शान में खातून जन्नत जे शान में कुरान जी आयत लथी वयुतिमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा ज़रूरतमंद हूंदे बि मिस्कीन खे यतीम खे असीर खे खाराईंदा आहिनि पाण भुखो रखे बि दर ते आयल साहिल खे खाली न मोटाईंदा खाराए वरी चवंदा आहिनि इन्नमा नुतिमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा तव्हांखे जेको खारायोसीं अल्लाह वास्ते खारायोसीं को बदलो नथा घुरूं शुक्रगुज़ारी नथा घुरूं असां तव्हां खां को मुआवज़ो नथा घुरूं बस हिन जे लाइ खारायोसीं त अल्लाह मुझा दोस्तो मुझे मौला अली जी सखावत खातून जन्नत जी सखावत रब कुरान में लिखी चली क़यामत ताईं कारी पिया पढ़ंदा ऐं तालीम मिली अली जे हुबदारन के सबक मिलियो अली जे पंजतन जे हुबदारन के त पंजतन जा हुबदार सखी हूंदा साहिल के खाली न मोटाईंदा मानी ऐं पानी खैरात जा 1000 क़िस्म मस्जिद ठारायूं आहे खैरात फकीर मिस्कीन यतीम परदेसी उन खे कपड़ो ठकायो इहा बि खैरात आहे पैसा जो इहा बि खैरात आहे बकरी को इहा बि खैरात आहे पर फले में फली खैरात अथव मानीअ जी खैरात पाणी ॻाल्हि सम्झो था हा जेको कंहिंखे हिकिड़ो गिरह मानी जो खाराए थो न कुतिब लहू बिकुल्लि लुक़मतिन हज्जतिन मबरूरतिन व उम्रतिन मक़बूल गिरह गिरह जे वज़ में हज मबरूर ऐं उम्र मक़बूल जो सवाल बचारी वारा खाइण सिखायो पर खाइण मुझो पीर दस्तक मुझो मुर्शिद बगदाद वारो फरमाइनि था माण्हू सुठो ताम ठाहे खाईंदा आहिनि त ख़ुशि थींदा आहिनि मां अब्दुल कादिर सुठो ताम ठाहे खाराईंदो आहियां त दस्तगीर जा मुरीद आओ मौला अली जा हुबदार आओ सखी बणजो मिस्कीनन के मानी खारायो गरीबन की संभाल लहो बुखारन के मानी खारायो उजारन के पानी पियारियो साईं फरमाइंदा मन अरवा कबिदन चायन फलहुल जन्नत जेको प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए उन जे लाइ जन्नत लिखी सुभान अल्लाह बेशक प्यासे जिगर हाय हाय
ये न फरमाए तो प्यासे मानू के हाय हाय जिगर त कुत्ते वट बाए बेशक बेशक जिगर त बिल्ले वट बाए बेशक हाय हाय प्यासे चिकर के पानी प्यारे रजाए उन जला हाय जन्नत हाय हाय पक्षी के पानी प्यारी चीत के पानी प्यारी कुत्ते के पानी प्यारी बिल्ले के पानी प्यारी तुझला जन्नत हाय 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 बराड़ी ते इकड़े मानू लगायो नलको त मानू वाटड़ू वींदा है तो पानी पींदा बकरियों टिकरियों पानी पींदियूं बियो वरी आयो रात जो हुआ मिशन हुआ लो हमारी पट्टी पई अरे खिलण जी गाली ते खिलियायो रोण जी गाल मातम कयो पंहिंजे अकुल ते सिंधी खैरात कयो त न पर हिकड़े नलको लगायो ता पटे खणी वियो जे मस्जिद जूं टोंटियूं पटे खणी था वञनि हां अल्लाह जे घर जो भी ताज़ीम न रही है जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत इमाम हसन हजरत इमाम हुसैन इन्हनि जो सौट हुयो हजरत अब्दुल्ला बिन जाफर टई सौट सफर में सुभान अल्लाह सफर में हलंदे हलंदे हिक जाइ ते जंगल में भुख लगन उञ लगन हाय हाय हिकड़ो खेमो ॾिठो तंबू ॾिठो बेशक चई तंबू आहे ज़रूर को माण्हू हूंदो तंबू में आया ॾिठो हिकिड़ी ॿुढड़ी औरत वेठी आहे सुभान अल्लाह कुराड़ी औरत वेठी आहे सुभान अल्लाह अम्मा असां हाशमी आहियूं हाय हाय मदीने वारे साईं जो ॾाॾो आहे हाय हाय सैयदना हाशिम बेशक हुजूर उन जो जा पोटा आहिनि हाय हाय हुजूर जो लक़ब आहे हाशिमी सुभान अल्लाह हाशिम हुजूर जन जो हाय हाय लक़ब आहे हाशिमी नबीयुन हाशिमी हाय हाय हाशिमी माई के फरमायो अम्मा असां बुखार आयूं असां उञार आयूं असांखे कुछ खाधे पीते जी शइ मिलंदी माई चयो अब्बा मूं वटि त कुझु कोन्हे मुंहिंजो मुड़ुस बि ॿाहिरि वियल आहे घर में का बि शइ कान्हे महिमान अखियुनि ते पर मूं वटि का शइ मौजूद न आहे हाय हाय इमाम हसन चयो मां तुंहिंजे खेमे जे कुंड में या बकरी बीठी आहे हाय हाय ॾे त असां हिनखे ॾुही हिन जो खीर पीओ हाय हाय अबा ये तो फंडी बकरी आहे खीर हिन में आहे कोन तव्हांखे मिले त भली सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाय सोणे इमाम हसन हाय हाय हीअं जो ॾुधो त फंडी बकरीअ में खीर पाण खीर पीतऊं हाय हाय पर मैं अम्मा खाधे जी का शइ हूंदी ये बा ॿियो कुझु कोन्हे इहा बकरी अथम इन बकरी खे कुहो हाय हाय मां रधे खारायां हाय हाय रधींदसि मां पचाईंदसि मां कुही तव्हांजो हाय हाय बकरी खे ज़िबा कयूं उन माई उहा बकरी रधी पचाई टिनी शहज़ादनि हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह गोश्त शोरबो खाधो हाय हाय पोइ फरमायो अम्मा असांजो शहर मदीनो आहे हाय हाय असां मदीने जा रहवासी आहियूं बेशक हाय हाय अम्मा असां हाशमी आहियूं हाय हाय कॾहिं बि ज़रूरत पई त मदीने ज़रूर हाय अचिजो हाय नाला न ॿुधायूं वधीक तारुफ न करायूं बसि इहो फरमाईंदा असां मदीने जा रहवासी आहियूं ऐं हाशमी घराणे जा हाय हाय
शाम थी माई जो मुड़स आयो पुछा कई अज घर में खुशबू सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज असांजे घर में सुहान हाय हाय माई चयो मुझा घर वारा अज हिकड़ा टे जवान आया हाय हाय उन्हनि जा चेहरा इए हुया जणु के चोॾी जा चंड सुभान अल्लाह हाय उन्हनि जो आवाज़ मिठो उन्हनि जी गुफ्तार मिठी हुई उन्हनि जा इख़लाक सुठा हुया असां चयूं त असां परदेसी आहियूं असांखे खाराए हाय हाय मूं चयो मान ॿियो त कुझु नाहे बकरी हाय 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 बकरी कोहो मां रधे खाराईंदी मां पोइ उन्हनि खे बकरी कुठो मूं उन्हनि खे खाराई हाय हाय मुड़ुस चयो भला तूं उन्हनि को नाला पुछा जी नाला मूंखे न पुछो हाय हाय जी तूं हे बकरी असांजी मिल्कियत हुई आहे हिकिड़ी बकरी हाय हाय उन्हनि खे खाराए बि छॾियई हाय हाय उन्हनि को तारीफ़ बि न कराई नाला बि न पुछई वक्त गुज़रंदो रहियो मुल्क में ॾुकर आयो उहा कुराड़ी वो कुराड़ो 2 साल मुड़ुस मदीने आया हाय हाय वक्त गुज़री चुको हुयो इहा ॻाल्हि महिमानी वारी बकरी वारी उन्हनि खां ॻाल्हि बि विसरी वई हुई हाय हाय जॾहिं उहो ज़ाल मुड़ुस फोड़ी ऐं कुराड़ो पई मदीने आया मदीने जी घिटीअ मां घुमनि पिया हाय हाय घिटीअ मां गुज़रनि पिया रब शल असांखे मदीने जी हाय सब रस्ते मदीने दे मैनू जान तू प्यारे ने जेड़ा रोजे दे वले जादा वो बाजार बड़ा सोना कौनैन ये वाली दा दरबार बड़ा सोना सोरब जी हाय हाय सुभान अल्लाह हाय 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 सोरब जी मदीने वाले दा दरबार बड़ा सोना जद मस्जिद नबवी दी हर चीज दा बखरी जेड़ा रोजे दे नाल मिलिया ओ मीनार बड़ा सोना हाय 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 जेड़ा रोजे दे नाल मिलिया ओ मीनार बड़ा सोना हाय कुराड़ी कुराड़ो मदीने जी गली मां गुजरन पिया इमाम हसन हाय 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 इमाम हुसैन पंहिंजे दरवाजे जे चौखट ते वेठल हुया हाय हाय जेॾी महिल कुराड़ी गुज़री इमाम हुसैन जी नज़र हाय हाय माई जे चेहरे ते पई सुञाते ई उहा औरत जे असांखे बकरी हाय हाय सॾु के अमर हेॾे हाय हाय अमा मूंखे सुञाणी थी हाय हाय माई ॾिठो अबा मां नथी सुञाणां हाय हाय पुट मां नथी सुञाणां चई अम्मा तूं नथी सुञाणी मां तोखे सुञातो हाय आहे हाय असां हिकिड़े भेरे परदेस में हुयासीं तो असांखे बकरी खाराई हाय हाय माई जो हा मूंखे यादि आहे हाय हाय 3 जवान आया जे उन्हनि 3 मजा हिकिड़ो माया अम्मा तो असांखे बकरी खाराई हुई तो असांजो एहसान असांजे मथां कयो हुयो गुलाम खे फरमाई त मुंहिंजे खजाने मजा 100 बकरियूं आहे 100 दीनार सोन जा खणी आ हाय हाय हिन माई खे ॾिजे असांखे बकरी असांजे लाइ कुर्बानी अमा
मुझो नालो हुसैन हाय 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 मुझो भाव हसन उन्हें जो दरवाजो अॻियूं थे हाय हाय उन्हें वटि जरूर वञे हाय हाय गुलाम के फरमाईंदे न के वठी वञा ते हसन जे हाय हाय कुराड़ी कुराड़ो 100 बकरियूं काहे हलिया हाय हाय इमाम हसन जे दर ते आया इमाम हसन जो निकतो नसर जो पई त सुञाती ही त उहा कुराड़ी गुलाम के फरमाईंदे न के 200 बकरियूं ने हाय 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 हिनके 200 दीनार दे हाय हाय सुभान अल्लाह ही कुराड़ी आ जे असा के भुख जे टेम ते बकरी ज़िबह करे खाना हाय हाय अमा अॻियों दर असांजे सोट अब्दुल्ला बिन जाफर जो हाय हाय अमा उन वटि ज़रूर वञे हाय हाय गुलाम के फरमाईंदे न के वठी वञ अब्दुल्ला जाफर ऐं उहो अरब जो सखी मशहूर हुयो जेॾी महिल माही हुन जे दर ते वई आहे त हज़रत अब्दुल्ला बिन जाफर ॾिठो ई सुञातो फरमाईन के 400 बकरियूं ॾियो 400 दीनार सुभान अल्लाह नबी जो घराणो सखी अली सखी अली जा बच्चा सखी अली जो घराणो सखी अली जा मुरीद भी सखी अली जो सच्चो मुरीद आई त सखी गरीबन जी संभाल लो मिस्कीनन जी को पाड़े में ॾिस को यतीम आ का बेवा औरत आ को मिस्कीन को गरीब आ को वाटड़ू आ को परदेसी आ उनकी संभाल लो बेशक दुनिया दौलत गॾु करे बैंक में रखण जे बजाय अल्लाह जे रस्ते में खैरात कर अल्लाह ताला तोखे अञा वधाईंदो सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो मौला अली जो किरदार जेके सुभान क़ुरान में अल्लाह हाय हाय ओ छा था चओ बेशक मौला अली जो रस्तो वणे थो बेशक सखी थींदो हाय हाय ऐं मौला अली जा सच्चा हुबदार आहियो त पंज वक़्त नमाज़ बेशक मस्जिद सां दिलि लाइ बेशक नेक थियो सालिह थियो सदोरा थियो फर्मा बरदार नेकोकार थियो दुनिया बि आबाद आख़िरत बि आबाद। बेशक अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए सल्लल्लाहु अलैहि इश्क मजा चो अली मोहब्बत माचो अली अली साईं कंदा सब भली भली इश्क मजा चो अली हैदर जी हुब मुझो ईमान दर्स पढ़ायो मुखे कुरान ओ परदो मुनाफिक रुली रुली मुनाफिक रुली रुली इश्क मचा चो अली अली हसन हुसैन जो बाबो आए मुलिद जे जो काबो आए ओ मुलिद जे जो काबो आए मुंह पे अदावत छली छली मचारी वाला असां दामन छली छली اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين
या रब बिल मुस्तफ़ा बल्लिग मकासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। वे कम करा जिन में तू राज़ी, तुझो हबीब राज़ी हुजे। मौला असांजे जिंदगी के खुशगवार बना। या अल्लाह असांजूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह जेकी परेशान आहिनि जो परेशानियूं दूर कर, जे कर्ज़ी हिन उन जा कर्ज़ ला, बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार अता करीम रब तुंहिंजे हबीब जे सदके करम। अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। हिकिड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ो त दरगाह वारे सोणे साईं जे रूह खे तोहफ़ो मोकिलींदा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सलातुल फातिहा जो अजर सवाब रूह तुरफतुल के पहुंचा दरजात। या मौला इन दुनिया कामिल किस्म के हिन सभिनी जो मन जूं मुरादूं या मौला सभिनी जे दिलनि जूं उमेदूं आसूं उमंगूं पूरियूं हिन वली कामिल जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोकिल। करीम रब पंहिंजे हिन दोस्त पंहिंजे हिन कामिल अकमल वली जे सदके असांजे हाल ते रहमो करम। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما। اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين.